जामशोर में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा दर्सी किताब शागिर्दनि खे ॾियण बजाए सवें किताब जेके आहिनि उहो कबाड़ी जे दुकान में विकिरो थियण जो इंकशाफ थियो आहे। तइलीम खाते तोड़े सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इंतिज़ामिया जेको हिन मामले खां बेख़बर बणियल आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ऐं तइलीम खाते जे अमलदारनि जी नाअहली सबबि सिंध में सरकारी स्कूलनि में जेको आहे दर्सी किताब जेको उहो शागिर्दनि खे न मिली सघिया आहिनि। वक़्त बि वक़्तु सिंध जा सरकारी स्कूलनि में शागिर्द जेके आहिनि उहे किताब न मिलण जूं दाऊं कंदा रहिया, मगर उन्हनि खे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा जेके आहिनि सरकारी किताब न मिली सघिया। अॼु जामशोरे में जेको आहे तक़रीबन 100 जी तइदाद में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा सरकारी किताब जेके आहिनि उहे कबाड़ी जी दुकान ते विकिरो थियण जा इंकशाफ हुया। पुलिस हिन वक़्तु पहुची कबाड़ी ऐं दुकान मालिक अब्दुल सलाम पठाण खे हिरासत में वठी जामशोरे मुंतकिल करे छॾियो आहे। जामशोरो ओवर हेड ब्रिज वटि नामालूम सवार मज़दार सवार जेके आहिनि माण्हू जेके आहिनि उहे कबाड़ी जे दुकान ते सवें किताब विकिरो करे उतां फरार थी विया। KTN न्यूज़ जी टीम जेको उते पहुती आहे, मगर हिन वक़्तु ताईं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इंतिज़ामिया खे ऐं तइलीम खाते जे अमलदारनि खे इतला ॾियण बावजूदि जेके उन्हनि जा अमलदार न पहुता आहिनि। उन सिलसिले में मुंहिंजो राब्तो थियो आहे SHO जामशोरो अली ॾिनो परियो। उन चयो त असांखे इतला मिलिया त सरकारी जेके सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा किताब आहिनि उहे कबाड़ जे दुकान ते विकिरो थी रहिया आहिनि। असां कबाड़ी जी दुकान खे जो मालिक जेको आहे अब्दुल सलाम जेको आहे पठान उनखे हिरासत में वठी 100 जी तइदाद में सरकारी किताब जेके आहिनि उहे हथु करे वरिता आहिनि। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ऐं तइलीम खाते जे अमलदारनि जी पथ वाइकी थी वई आहे। छो त सिंध में सरकारी स्कूलनि में हिन वक़्तु ताईं केतिरनि ई शागिर्दनि खे सरकारी किताब त न मिली सघिया आहिनि, मगर कबाड़नि जे दुकान ते बासानीअ सां जेके आहिनि उहे किताब विकिरो थी रहिया आहिनि। मगर हीअ इंतिज़ामिया जी जेकी आहे पथ वाइकी थी आहे। जामशोरे में कबाड़े जे दुकान ते सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा सरकारी किताब जेके आहिनि उहे विकिरो थिया आहिनि, मगर हिन वक़्तु ताईं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ऐं तइलीम खाते जो अमलदारनि जो मौक़ुफ़ जेको उहो साम्हूं न अची सघियो आहे।